सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तो असां जॾहिं भाग नसीब क़िस्मत ऐं उन मालिक जी रहमत खे घुराईंदा आहियूं पंहिंजो पाण वटि, त जॾहिं अहिड़ा ऊचा महिमान अचनि त पोइ असां उन्हनि जे लाइ उहो बंदोबस्त ज़रूरु कई, उन जे लाइ उहा साफ़ सुथराई बहितरी चङाई ज़रूरु बणाए करे रखूं। उन जे लाइ असां चाहींदा आहियूं त असांजो घर हरियो भरियो हुजे, उनजे अचण सां भाग ईंदो। जॾहिं असां भाग खे घुरायूं, क़िस्मत खे घुरायूं ऐं उनजी सफ़ाई जो मक़सदु आहे त असां पंहिंजे मन मंदर जी सफ़ाई करे करे बणाए करे रखूं, असांजो अंदर साफ़ हुजे, असांजो अंदर उज्जवल हुजे। असांजो जेतिरो जेतिरो अंदर उज्जवल ऐं साफ़ हूंदो ओतिरो ओतिरो ख़ुशी ऐं ख़ुशहाली असांजे वटि अचणु शुरू थी वेंदी। असांखे कॾहिं ॾिसणो हुजे जी असां रोज़ नेम ध्यान सिमरन कंदा आहियूं, अगरि असां सभु मिली करे कुझु ॾींहं रोज़ अधु कलाक रोज़ सुबुह जो ऐं शाम जो जेको बि असां क़ाइमु रखूं, असां सभु मिली करे सभु सचे साईं जो नेम ध्यान सिमरन कयूं। जीअं असां सभु नेम ध्यान सिमरन शुरू कंदासीं ऐं पंहिंजे प्यार मोहबत दिलि यकीन ऐं विश्वास सां कंदासीं, जीअं वेंदासीं थोड़नि ॾींहंनि में असांजे अंदरि में सुकून ऐं शांती अचणु शुरू थी वेंदी। असांजा जेके ग़लति वीचार, ग़लति ख़्याल, ग़लति भाव, ग़लति सोच, ग़लति अमल, ग़लति हालत, उहे सभु कुझु दूरि थियणु शुरू थी वेंदा। ऐं जीअं जीअं असांजो ग़लति ख़तमु थींदो वेंदो, ॿाहिरि निकिरंदो वेंदो, तीअं तीअं पूरो वातावरण ऐं माहौल असांजो शुद्ध ऐं साफ़ थियणु शुरू थी वेंदो। ऐं जेतिरो माहौल असांजो शुद्ध ऐं साफ़ थींदो ओतिरो ओतिरो असां ॾिसंदासीं, जेतिरो असांजो अंदरि साफ़ थींदो ओतिरो चौधारी ॿाहिरि पाप, ख़राबियूं, ग़लति हालत, ग़लति वहिंवार, क्राइम सभु ख़तमु थियणु शुरू थी वेंदो। हर तरफ़ सुकून ऐं शांती फैलणु शुरू थी वेंदी। तव्हांजा जेके ॾोह गुनाह हूंदा उहो बि असांजो ओस पास जो इलाइक़ो जेको हूंदो सभिनी में ख़तमु थियणु शुरू थी वेंदो। छाकाणि जॾहिं असां सभु मिली करे मालिक जी रहमत में वहींदा आहियूं, उनजो नेम ध्यानु कंदा आहियूं, तो मालिक जी रहमत मथां वसणु शुरू थी वेंदी आहे। जीअं हिकिड़ी कहावत आहे, भई ॾींदो आहे त छपर पाड़े ॾींदो आहे, या रहमत आसमान को ईंदी आहे। इहे सभु चवंदा आहिनि मथो वेही करे मालिक आसमान तो रहमत वसाईंदो आहे। इहो हक़ीक़त में छा हूंदो आहे? हाणे कुझु साल हिकिड़ो तजुर्बो थियो, उन्हनि छा कयो, हिकिड़ा 15,000 माण्हू खया, उनमें 7,500 माण्हू उहे हुआ जेके कंहिं बि धर्म सां, कंहिं बि पंथ सां, कंहिं सां बि वास्तो रखनि, कोई बि हुजे, उहे हुजा कंहिं न कंहिं नमूने कंहिं ईश्वर, कंहिं देव, कंहिं अवतार, कंहिं संत, कंहिं महात्मा में विश्वास रखनि। यानी 7,500 माण्हू जेके ईश्वर में विश्वास रखनि, कंहिं में न कंहिं में यकीन रखनि, ऐं 7,500 माण्हू उहे खयाऊं जेके कंहिंखे न मञनि, कोई कंहिंजी कंहिं सभु कुझु पान नास्तिक हुजे। ऐं उन्हनि खे उन हिकिड़े हाईली क़िस्म जो सेंसिटिव कैमराऊं ऐं सेंसिटिव जेके आलात हुया, इंस्ट्रूमेंट हुया, उनजे अंदरि बाटी में लॻाए छॾिया 15,000 माण्हुनि खे जेके हाईली सेंसिटिव हुया।
ऐं पोइ उनखे छॾे ॾिनऊं त पंहिंजो कमु करो जेको बि आहे हल लॻाए करे सभिनी खे छॾे ॾिनऊं ऐं उन्हनि जेको उहो टाइम रखियो 2 महीना 3 महीना 6 महीना जेको बि रखियो उनखां बाद उन्हनि सभिनी खे घुरायो ऐं सभिनी खे घुराए करे उन्हनि उनमें जो सभु जेके आला हुया सभु कढिया 7,500 जा जुदा 7,500 जा जुदा जेके हुया त जॾहिं उन्हनि खे चेक कयो वियो उनमें पतो पियो त जेके 7,500 माण्हू हुया जेके ईश्वर में कंहिंमें न कंहिंमें कुझु विश्वास रखंदा जेके बि हुया जॾहिं बि उनखे सुख अचे पियो या दुख अचे पियो तकलीफ़ अचे पई या परेशानी अचे पई चङाई थिए पई या बहितरी थिए पई या कोई ॾुखियाई अचे पई कुझु बि थिए पियो जॾहिं जॾहिं थिए पियो जॾहिं सुख चङाई थिए पियो चवंदो मालिक जी रहमत आहे उनजी आसीस आहे सभु कुझु जी आसीस आहे सभु उनजो ई ॾिनो आहे उनजी कई आहे उनजी रहमत आहे सभु कुझु उहे ॾाढा ख़ुशि हुजनि पिया ऐं जॾहिं उनखे तकलीफ़ या ॾुख अचे पियो कंहिं क़िस्म जी कोई मुंझावट अचे पई त पोइ चइबो आहे मालिक रहमत कंदो सचे साईं जी रहमत थींदी हो ईश्वर मालिक सभु भली कंदो सभु चङो कंदो जॾहिं उनजी सोच अहिड़ी हुई त जंहिं महिल बहितर सोच रखनि पिया तो आसमान जो रेस रेस किरणा अचनि पिया जेके आसमान अचनि पिया ऐं पोइ जेके जेके मालिक ते रखनि पिया मालिक जो शुकुर करनि पिया चवनि मालिक भली कंदो रहमत कंदो उहे किरणा अची करे उनखे टच करनि पिया उनखे शक्ति ॾियनि पिया एनर्जी ॾियनि पिया ताक़त ॾियनि पिया ऐं खिलंदे खिलंदे उनजा कमु पंहिंजो पाण थींदा पिया वञनि पंहिंजो पाण ख़ुशहाल पंहिंजो पाण बहितर हाल ऐं जेके इंसान चवंदा ईश्वर खे न मञींदा या कुझु उबतो ॻाल्हाईंदा कुझु बि चवनि कंहिंमें विश्वास न रखंदा भई सभु कुझु सभु पाण कंदा त उन जॻह में टेंशन तनाव परेशानी सदाई डिप्रेशन इम्प्रेशन सदाई एंज़ाइटी सदाई उन्हनि खे रहे पई पोइ थोरो थोरो कमु थिए तॾहिं बि का ग़लति चीज़ खणी करे वेही रहनि ऐं थोरी का तकलीफ़ थिए कंहिं महिल डिप्रेशन कंहिं महिल एंज़ाइटी कंहिं महिल तकलीफ़ कंहिं महिल ॾुखियाई कंहिं महिल तनाव कंहिं महिल परेशानी ऐं जेके आसमान मां किरणा अचनि पिया उहे जेके पाण त रखनि पिया उनखे टच न पिया कनि उनजे वेझो न पिया अचनि ऐं उनजो जेको तनाव टेंशन परेशानी में वक़्तु कोन रहे पियो तंहिंजे करे जॾहिं असां मालिक जी रहमत खे यादि करे वेंदा आहियूं जी आसीस खे वठंदा तो आसमान में जो मालिक पंहिंजी रहमत वसाइणु शुरू कंदो आहे असांजो अंदर बि उज्जवल थींदो आहे साफ़ थींदो आहे उनजी रहमत बि मिलंदी आहे असांजो सभु कुझु पंहिंजो पाण थियणु शुरू